नाज़रीन खबरें नए अपडेट जे सिलसिले की अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कंदासीं। ज़िला रिपोर्टर जाम शोरो मोहम्मद सफ़र सेवाणी ज़िले में मालवंदन जानवरनि खे तिबी सहूलतूं ॾियण बाबति एक्सकेटो डायरेक्टर लाइव स्टॉक सिंध डॉक्टर रफ़ीक अहमद मेमण पारां जाम शोरो लाइव स्टॉक एंड एनिमल हस्बेंड्री ऑफिस जो दौरो। तफ़सील मूजिब डायरेक्टर जनरल लाइव स्टॉक एंड एनिमल हस्बेंड्री सिंध डॉक्टर हिज़्बुल्लाह भुट्टो जी हिदायतनि ते एक्सकेटो डायरेक्टर लाइव स्टॉक डॉक्टर रफ़ीक अहमद मेमण लाइव स्टॉक ऑफिस जाम शोरो पहुची मालवंदन जी जानवरनि खे मिलंदड़ तिबी सहूलतुनि जो जाइज़ो वरितो। उन मौक़े ते डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक एंड एनिमल हस्बेंड्री जाम शोरो डॉक्टर ज़ुल्फ़कार अली सियाल ॿुधायो त ज़िले जे तालके कोटड़ी सेवण ऐं मांझनि में 16 वेटरनरी सेंटरनि ते मालवंदन जे जानवरनि खे मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बचाव जे लाइ वैक्सीनेशन ऐं दवाऊं बाक़ाइदा ॾिनियूं पयूं वञनि। डॉक्टर ज़ुल्फ़कार सियाल वधीक ॿुधायो त उन सां गॾोगॾु ज़िले जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में जानवरनि जे लाइ मुफ़्त तिबी कैंपूं पिणु लॻायूं वयूं आहिनि। एक्सकेटो डायरेक्टर डॉक्टर रफ़ीक अहमद मेमण जाम शोरो लाइव स्टॉक ऑफिस जे स्टोर जो मुआइनो करे दवाऊं पिणु चेक कयूं। हिन अमलदारनि खे हिदायतूं ॾिनियूं त मालवंदन जे जानवरनि खे हर मुमकिन तिबी सहूलतूं फ़राहम कयूं वञनि। हिन चयो त हिन कम में कंहिं बि क़िस्म जी ग़फ़लत खे हरगिज़ बर्दाश्त न कयो वेंदो।